कंहिं क़ौम जी रीत ऐं रस्मनि खे सक़ाफ़त चइबो आहे। मुंहिंजे दड़े मां साबित थियो आहे त सिंध जी सक़ाफ़त 5000 साल पुराणी आहे। सिंध जी सक़ाफ़त में महिमान नवाज़ी अॻ में ओताकूं क़ाइमु हूंदियूं हुयूं ऐं हर हिकु राति जो वेही करे हिक ॿिए सां कचहरी कंदो हो, जंहिंजा सूर हिक ॿिए सां वंडींदा हुआ, जंहिंजे करे उन्हनि में का बि परेशानी या टेंशन में मुब्तला न थींदा हुआ ऐं पंहिंजा मसइला जेके बि हूंदा हुआ वेही करे हल कंदा हुआ, जंहिंजे करे उहे केतिरनि ई बीमारियुनि खां बची सघंदा हुआ। पर अॼुकल्ह ॾिठो वियो आहे त सिंध जी सक़ाफ़त मां महिमान नवाज़ी ख़ारिज थी वई आहे, जंहिंजे करे हर माण्हू कंहिं न कंहिं टेंशन में या परेशानियुनि में मुब्तला रहे थो। सिंध जी सक़ाफ़त में ॾिठो वियो आहे त न्याणियुनि खे वधीक तरजीह ॾिनी वेंदी। न्याणी खे 7 क़ुराननि जे बराबरि सम्झो वेंदो, पर अॼुकल्ह ॾिठो वियो आहे त इहा बि सिंध जी सक़ाफ़त परे थींदी पई थी वञे। अगरि का बि न्याणी वञे थी त हर हिकु उन ॾांहुं बुरी नज़र सां ॾिसे थो। सिंध जी सक़ाफ़त में रांदियुनि में मलाखिड़ो हूंदो हो, जंहिंजे करे माण्हुनि जी सिहत सही रहंदी हुई ऐं केतिरनि ई बीमारियुनि खां बची सघंदा हुआ। अॼुकल्ह हर डॉक्टर बि चए थो त घटि में घटि कलाकु डेली तव्हां एक्सरसाइज़ कयो ऐं उन एक्सरसाइज़ जे करे माण्हू केतिरनि ई बीमारियुनि खां बचंदा हुआ। सिंध जी सक़ाफ़त में टोपी अजरक सलवार ख़मीस पाइणु हूंदो हो, पर अॼु मग़रिब जे करे हर हिकु तरजीह ॾिए थो पैंट शर्ट ते पाइण जी, जंहिंजे करे असांजी सिंध जी सक़ाफ़त मां ख़मीस सलवार टोपी अजरक घटि पाइनि था। असां सभिनी खे घुरिजे त सिंध जी सक़ाफ़त खे अपनाए पंहिंजी सिंध खे वधीक उजागर कयूं ऐं सिंधी ॿोली ॻाल्हाए करे अञा असां वधीक दुनिया लेवल ते सिंध जी सक़ाफ़त खे उजागर कयूं, जीअं दुनिया खे लॻे त सिंध में अञा सिंधी क़ाइमु रहनि था।